कराची में ख़बर ईंदा आलो त सिंध पुलिस ऐं नेशनल पुलिस फाउंडेशन जे ताउन सां इंस्पेक्टर रैंक ताईं जे मुलाज़िमनि खे मरायतू ॾियण जो फैसलो कयो वियो आहे। पुलिस हेडक्वार्टर गार्डन साउथ में पुलिस दरबार मुनक़िद कयो वियो, जिते IG सिंध गुलाम नबी मेमून, एडिशनल IG कराची, ज़ोनल DIGs, ज़िला SSPs समेत ऑफिसरनि, जवाननि ऐं MD नेशनल पुलिस फाउंडेशन शिरकत कई। इन मौके ते ॻाल्हियूं कंदे MD NPF इरफान जमा चयो त NPF जो मक़सद पुलिस जे फिलाह आहे। एहलकारनि जे लाइ प्लाट जी पहिरीं डाउन पेमेंट पुलिस फाउंडेशन ॾींदी ऐं पुलिस हाउसिंग सोसाइटी जा पहिरियां 2000 प्लाट्स में NPF 50,000 रुपयनि जी भाईवारी कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।